अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो GNP न्यूज़। आहियां अब्दुल अली मेमून। तव्हांखे आगाह कयूं था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां इलाइक़नि खां। सभ खां पहिरियां शुरूआत कयूं था हिन ख़बर खां। सिंध में वधंदड़ बदअमनी दहशतगर्दी जंहिंमें बेगुनाह मासूम नियाण जो क़त्ल आम थी वियो आहे। किथे मासूम नियाणियुनि जे मथां तेज़ाब हारियो थो वञे त किथे हथियारनि जे ज़ोर ते फायर करे नियाणियूं मारियूं थियूं वञनि त किथे रसी सां ॿधी उन्हनि खे फांसी ॾिनी थी वञे। ताज़ो केस आसपा डेंटल कॉलेज में थियो आहे। डॉक्टर निमृता कुमारी जो कराची प्रेस क्लब ते डॉक्टर निमृता कुमारी जे ख़िलाफ़ प्रोग्रेस स्टूडेंट काउंसिल ऑफ सिंध जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। त कराची प्रेस क्लब ते असांजो नुमाइंदो मौजूदु आहे, उन खां पुछूं था तफ़सीलात। छी मेरुला, छा तफ़सीलात आहिनि? जी, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिथे डॉक्टर निमृता कुमारी जे क़त्ल ख़िलाफ़ प्रोग्रेस स्टूडेंट काउंसिल ऑफ सिंध जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। इन तरफ़ां डॉक्टर जी तरफ़ां पोस्टमार्टम जी रिपोर्ट अची वई आहे। उनमें बाक़ाइदा रिपोर्ट में ॻाल्हि थियो आहे त 1.5 जे हिसाब सां यानी कि लैपटॉप जे चार्जर जी वायर सां भुट्टा ॾेई मारियो वियो आहे। हाणे वरी उल्टा रंग न था वञनि। जेके ॿ छोकिरा गिरफ़्तार थिया आहिनि उन मां साबित थियो आहे निमृता जो ATM कार्ड उन्हनि खां मिलियो आहे। पोइ बि अञा पुलिस गवर्नमेंट ख़ामोश आहे ऐं असीं मुतालबो था कयूं त इन अदी सां सिंध जी नियाणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। हीअ सभु पोस्टमार्टम जी रिपोर्ट अची वई आहे। हीअ ख़ुदकशी न आहे, हिकु मर्डर आहे। मर्डर कयो वियो आहे, क़त्ल कयो वियो आहे हिकु डॉक्टरनी जो, सिंध जी क़ौम जी बेटी धीअ सिंध जी नियाणीअ जो। असीं मुतालबो था कयूं त हिननि खे जेके क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं इनखे का बि मज़हबी या सियासी रंग न ॾिनो वञे। इन का हरासमेंट केस आपके नवाबशाह यूनिवर्सिटी के अंदर हो चुका है। इससे पहले बेतहाशा माइनॉरिटीज़ के ऐसे केसेज है, कालीगंज यूनिवर्सिटी इस्लामाबाद के वाले केसेज है, वो हमेशा ये केसेज होते रहे हैं। मजहबी इंतहा पसंदी बिल्कुल बढ़ती जा रही है रोज़ बरोज़। उसको रोकने के लिए प्रोग्रेसिव स्टूडेंट काउंसिल ऑफ सिंध ने एहतजाज मुनक़िद किया था और इस एहतजाज और पीस वॉक के जरिए हम एक सिंबल क्रिएट करना चाह रहे थे कि मजहबी इंतहा पसंदी को जो है वो सिंध में रोकने की ज़रूरत है, क्योंकि UN की रिपोर्ट कहती है और सिंध जेको निमृता वारो मामिलो आहे उनजा जेके शवाहिद आहिनि उहे ई शो पिया कनि त इहो हिकिड़ो मर्डर आहे। छो जो हुनजे भाउ जी स्टेटमेंट आहे। उन खां पोइ जेके हुनजे वार्डन्स आहिनि, हॉस्टल वार्डन, हुनखे सस्पेंड कयो वियो आहे। क्लर्क हुनजो इहो ई शो पिया कनि त इहो सरासर मर्डर आहे या इनखे ख़ुदकुशी जो रंग ॾिनो पियो आहे। ये जो डॉक्टर निमृता का वाक़या हुआ है इसको रिपोर्ट नहीं आई, उससे पहले उसको ये कह रहे हैं कि खुदकुशी का वाक़या हुआ है। और जो आप शवाहिद देखें, जो सबूत देखें तो उससे लगता है ये खुदकुशी नहीं मर्डर हुआ है। लेकिन फिर भी हम कहते हैं रिपोर्ट आए, रिपोर्ट के जरिए सबको सही पता लगेगा कि ये हुआ क्या है। तो उससे रिपोर्ट आने से पहले ही आप उसको खुदकुशी का केस ना साबित करें, क्योंकि ये उनके साथ नाइंसाफ़ी होगी। हम इसीलिए निकले हैं कि जो केस सामने आ रहा है हम हुकूमत से गुजारिश करते हैं कि रिपोर्ट सामने लाए, फिर चाहे वो खुदकुशी हो या मर्डर हो हमारे सामने लाए कि उन्होंने खुदकुशी करी है या मर्डर किया। उससे पहले उनको खुदकुशी की रिपोर्ट ना जारी की जाए। सिंध जे नियाणियुनि जूं ॻाल्हियूं सिंध जे नियाणियुनि खां तक़रीबन घणे वक़्त खां वठी ज़्यादतियूं ज़ुल्म थींदा रहिया आहिनि। ऐं हिकु शाइर जी चए थो त रुन रड़ी पई मुंझ में थींदी रत रुनो आहे ॾातो आहे बूह अंदरि भूचाल मची वियो अखू काबन बूटी आहे बुख में माउ जी थञ सुकी वई ॿार खे खीर पीअण लाइ नाहे खंड न ॾेरियो वेसी माण्हू पोइ बि एटम बम पियो ठाहे हिन धरतीअ कहिड़ो ॾोह कयो विया जीवत ऐं जीदान ते हमिलो चाकी ऐं बुकरान ते हमिलो अलाह ऐं भॻवान ते त कंहिं बि रियासत जो को मज़हब न हूंदो। हिकिड़ो मज़हब कंहिं बि रियासत जो को बि न हूंदो आहे। रियासत हिकिड़ी पूरे घणनि कम्यूनिटियुनि जी ठहियलु हूंदी आहे ऐं हिते जेकी आहे रियासत में फैलायो वियो आहे मज़हब इंतहा पसंदी खे असां उनखे सफ़ा रिजेक्ट था कयूं ऐं कंहिं बि नियाणी सां ज़्यादती न थियणु घुरिजे। जेकी पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे त कीअं भुट्टा ॾेई मारियो वियो आहे, कीअं क़त्ल कयो वियो आहे। हिकिड़ी इहा नियाणी न आहे, अलाए केॾियूं नियाणियूं असांजे अलाए केॾियूं यूनिवर्सिटियुनि में उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, उन्हनि सां हिरासमेंट थिए थी, उन्हनि सां ख़ुदि वज़ाते ख़ुदि हुतां जी इंतिज़ामिया मिलियल आहे त माना हिकिड़ो जबर थिए उन्हनि सां जीअं ॿिया ॿार न कढी